अस्सलाम वालेकुम दोस्तों। ही मश्क एक्सरसाइज जेकी आहे 1.2 सेट्स जे हवाले सां उनजो पंहिंजो जेको क्वेश्चन आहे उहो अॼु असां हल कंदासीं। त विच पेयर्स ऑफ द फॉलोइंग आर इक्विवेलेंट सेट्स, हेठियनि जोड़नि मां कहिड़ा इक्विवेलेंट सेट आहिनि। त हाणे असां ॾिसंदासीं त हिननि मां जेके आहिनि कहिड़ा इक्विवेलेंट सेट आहिनि। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इक्विवेलेंट सेट जो मतिलबु छा आहे, छाखे चइबो आहे। तॾहिं त पाण पोएं क्वेश्चन में पढ़ी आयासीं इक्वल सेट। ठीकु, त हाणे इक्वल सेट जो मतिलबु जेको इक्वल सेट जेको मतिलबु आहे उन में जेके मेंबर हूंदा आहिनि उहे सेम हूंदा आहिनि, पर इक्विवेलेंट सेट में मेंबर सेम हुजनि या न हुजनि, पर जेको तइदादु आहे उहो जेको आहे सेम हुजे। ठीकु, माना उन जेको तइदादु आहे उहो हिकु जेतिरो हुजे। हाणे फस्ट ते आहे जेको आहे MILE एंड NILE। हाणे हिन में 1 2 3 4 1 2 3 4। हाणे हिन में जेको आहे तइदादु आहे उहो जेको आहे हिकु जेतिरो आहे, यानी 4 आहे। त हीअ चवंदासीं इक्विवेलेंट सेट आहे। ठीकु, ऐं डबल आई में आहे ॿिए नंबर में आहे 1 2 3 एंड 3 2 1। त हाणे हिन में जेको तइदादु आहे उहो हिकु जेतिरो आहे, यानी 3 आहे। ॿिन्हिनि में तइदादु छा 3 आहे, माना हीअ छा आहे इक्विवेलेंट सेट आहे। ऐं थर्ड ते आहे हिन में घणा एलिमेंट या मेंबर घणा आहिनि, 1 2 3 4 5। ऐं ॿिए जेको ॿियो पेयर जो ॿियो जेको आहे 1 2 3 4 5, माना ॿिन्हिनि में जेको तइदादु आहे मेंबर्स जो उहो 5 आहे, माना हीअ छा आहे इक्विवेलेंट सेट आहे। IV में आहे 6 66 ऐं 666 666 ऐं 666 777 ऐं 77। त हाणे हिन में ॾिसंदासीं त एलिमेंट जो जेको नंबर आहे उहो यानी तइदादु आहे उहो सेम आहे या न। हाणे हिन में आहे 1 2 3 4 ऐं हुन में 1 2 3। त दोस्तों हिन में जेको नंबर ऑफ एलिमेंट यानी तइदादु आहे उहो सेम न आहे, माना ही छा इक्विवेलेंट सेट न आहे। जो इक्विवेलेंट सेट में तइदादु जेको आहे सेम हुजे। ठीकु है, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स। हाणे हेठिनि में ॾिसणो आहे असांखे त हेठिनि मां कहिड़ियूं जेके स्टेटमेंट आहिनि उहे ट्रू आहिनि यानी सही आहिनि, ऐं कहिड़ियूं फॉल्स यानी कि ग़लति आहिनि। हाणे पहिरियों नंबर आहे B = MON इफ B इज़ सेट ऑफ लेटर्स ऑफ वर्ड मून। चए थो हाणे जेको मून जे लफ़्ज़ जे लेटरनि जो सेट, ठीकु आहे, जेका अख़र आहिनि उन्हनि जो सेट में जेके स्पेलिंग में लिखियलु आहे त MON, हाणे हीअ सही आहे, ट्रू आहे, छाकाणि त रिपीटेशन जो अमल न आहे। ठीकु, हाणे हिन में असां MOON न लिखंदासीं, पर MON लिखंदासीं। ठीकु आहे, छो जो हमेशह सेट में जेको रिपीटेशन जो अमल न थींदो आहे, यानी कि हिकिड़ी शइ वरी वरी न ईंदी आहे। हाणे हिन में स्पेलिंग में डबल O आहे, पर सेट जे हवाले सां असां डबल O न लिखंदासीं, पर सिंगल लिखंदासीं। ठीकु, त हीअ ट्रू आहे। हाणे ॿ नंबर आहे A मात्र सेट आहे B जो जेकॾहिं A = 1 2 एंड B = 2 3 4 5। त हाणे A B जो मात्र सेट आहे जेकॾहिं A बराबरि आहे 1 2 ऐं B बराबरि आहे 2 3 4 5 जे। त मात्र सेट मतिलबु इहो हूंदो आहे त माना A जा जेके मेंबर आहिनि छा B में मौजूदु आहिनि। त B में 2 मौजूदु आहे जॾहिं त 1 मौजूदु न आहे, तंहिं करे चवंदासीं A B जो मात्र सेट न आहे, माना हीअ छा थियो फॉल्स थियो। ऐं टियों नंबर आहे इफ A = 4 5 10 एंड B इज़ 5 10 20 then A इज़ इक्विवेलेंट टू B। दोस्तों हाणे हीअ जेकी निशानी इक्विवेलेंट जी आहे, चए थो जेकॾहिं A जा मेंबर आहिनि 4 5 10 ऐं B जा 5 10 20, त A B जे इक्विवेलेंट आहे। त इक्विवेलेंट मां मुराद हूंदी आहे त नंबर ऑफ एलिमेंट्स यानी तइदादु जेको आहे उहो सेम हुजे। त ॾिसंदासीं तइदादु सेम आहे, 1 2 3 हुन में 1 2 3। ठीकु, हा हीअ इक्विवेलेंट सेट आहे, छाकाणि त हिन तइदादु सेम आहे। हिन में एलिमेंट कुझु डिफरेंट आहिनि, जीअं सिर्फ़ु 10 ऐं 5 सेम आहिनि, बाक़ी हिकिड़े में 20 आहिनि, ॿिए में 4 आहिनि। ठीकु आहे, हाणे इहो पर इक्विवेलेंट सेट आहे छा, जेकॾहिं हिन में तइदादु उहो हिकु जेतिरो यानी 3 आहे। नंबर चौथों आहे इफ A = 0 1 2 3 5 एंड B इज़ सेट ऑफ नेचुरल नंबर्स लेस देन 6 then A = B। हाणे तो जेकॾहिं A बराबरि आहे 0 1 2 3 5 ऐं B आहे नेचुरल नंबर्स लेस देन 6 यानी 6 खां घटि वारा जेके नेचुरल नंबर्स उन्हनि जो सेट आहे। त हाणे सेट 6 खां घटि वारा नेचुरल नंबर्स कहिड़ा थींदा, 1 2 3 4 5। हाणे ही A B जे बराबरि न आहे, छाकाणि त इक्वल सेट या बराबरि सेट उनखे चइबो आहे जेके एलिमेंट हुजनि या मेंबर हुजनि सेम हुजनि। हाणे ही होल नंबर्स यानी 0 हिन में आहे, तंहिं करे 0 हुन ॿिए सेट में न आहे, तंहिं करे चवंदासीं हीअ जेको आहे सो इक्वल सेट न आहे। हाणे इफ X = Y, जेकॾहिं
एक्स वाई जे बराबरि आहे देन एक्स इज़ इक्वलेंट टू वाई, त पोइ एक्स वाई जो इक्वलेंट सेट आहे। त दोस्तों हमेशह इक्वलेंट सेट थी सघे थो, छाकाणि त जॾहिं बराबरि आहे यानी एलिमेंट सेम आहिनि त उहे बराबरि बि त लाज़मी थी सघनि था। ठीकु आहे, जेकर इक्वल आहे बराबरि आहे त पोइ उहो इक्वलेंट आहे, माना ही ट्रू आहे। ठीकु।